नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में खबर ॾींदा हलूं त ॾियारी जे मौके ते महांगाई चोट ते चढ़ी वई है। शहरी सख्त परेशान आहिनि। इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल ॾियारी ख़ुशियुनि जो त्योहार है, जॾहिं त गवर्नमेंट पारां ॾियारी जे मौके ते शहरियुनि खे को बि रिलीफ पैकेज न ॾिनो वियो आहे। इंतज़ामिया पारां का बि तहरीक न वरितो वियो। दुकानदार पंहिंजा मनपसंद जा रेट लॻाए छॾिया। दुकानदारनि जो चवणु आहे त असांखे अॻियां खां शइ तमामु घणी महांगी अॻिते मिले थी। शहरियुनि वसवारनि खे अपील कई त ॾियारी जे मौके ते असांखे खाधे पीते जी शयुनि में रिलीफ ॾिनो वञे, जीअं असीं पंहिंजी ॾियारी भरपूर नमूने सां मल्हाए सघूं। ठीक है, शुक्र है, पर महंगाई तो आए, भाजियूं महंगियूं ऐं फ्रूट महंगो, सब शइ महंगी लॻी पई आहे। वक़्त खे पास करण लाइ हर शइ वठणी पए थी, पर हाणे जेका अलाह साईं मर्ज़ी आहे उहो वठणो। मुर्गी सभु माना गोश्त मच्छियूं सभु वधी वियूं आहिनि, पर हाणे खाइणो त आहे। हाणे ॾियारी आहे, ख़ुशी में सभु शइ खाइणी पए थी। वक़्त खे पास करिणो आहे, जिते किलो वठणी आहे उते असांखे पाव वठणी पए थी। मिड़ई वक्त पास करना है। मेहरबानी। दिवाली के हिसाब से ये फ्रूट महंगा लगा पड़ा है, हम क्या करें, आगे से ही माल महंगा मिल रहा है। हर चीज़ लगाई हुई है हमने। अगर लोग बोलते हैं कि सस्ता करो सस्ता करो, अब क्या करें, आगे से ही माल महंगा आ रहा है, इसलिए रेट यही चल रहा है। महंगाई का दौर लगा पड़ा है, गरीब आदमी क्या खाएगा अभी बताओ। दादा पहिरीं सभिनी हिंदू भाउरनि खे मुंहिंजे तरफ़ां ॾियारी लख लख मुबारकूं। दुनिया में जिते बि रहनि पिया हिंदू भाउरनि खे ॾियारी जो लख लख मुबारकूं। सुभाणे 14 तारीख़ जो ॾियारी जो त्योहार आहे। शहर में रश हूंदी, पर असां ॾियारी आऊं कोन कंदुसि, ऐं पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾींदुसि। पंहिंजे जवाननि खे चवंदुसि पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾियनि सुठे नमूने खे, कि अवाम खे के मुसाफ़िर खे तकलीफ़ न थिए, परेशानी न थिए। असांजो फ़र्ज़ु पहिरीं इहो ई आहे त असां पंहिंजी ड्यूटी कयूं। तमामु चेंजी आहे। हींअर पहिरें जेको अरूज़ ते रेट हो हुन खां हींअर रेट सही आहिनि। हिते जे इंतज़ामिया ऐं जेके बि सुरीला आहिनि उन्हनि हिन रेट ते तमामु सुठे नमूने तवजा ॾिनी आहे। रेट हींअर तमामु घटि आहिनि। भाॼी आहे, फ्रूट आहे, राशन आहे ऐं तमामु सुठो रेट आहे। हींअर पहिरें खां कमु आहे रेट। हले पई ॾियारी जे हिसाब सां, ग़रीब माण्हू पुॼी कोन था सघनि। महांगाई तव्हांखे ख़बर अरूज़ ते लॻी पई आहे। का बि शइ जेका रुपए वारी उहा हींअर 2 रुपए में पई हले, ऐं माण्हुनि खे अटे में ई वीचारा माण्हू ॿधा पिया आहिनि। बाक़ी हाणे हींअर ॾियारी वीचारा कीअं कनि। तव्हां पाण ॾिसो था, न त खिपरे में रश एतिरी हूंदी, हलण जेतिरी जॻह कोन हूंदी। पर हींअर ॾिसो तव्हां मोटरसाइकिलूं शाही बाज़ार मां निकिरनि पियूं, न त माण्हू पंधु हलण लाइ बि कलाकु लॻंदो चौक ते पुॼण लाइ। असांखे अञा ताईं त अहिड़ो को पैकेज कोन मिलियल आहे। बाक़ी असांजे हिन पंचायती अॼु कम्यूनिटी हॉल में कुझु बैग्स वग़ैरह विराया हुआ ग़रीबनि में, उहा माना उहो कयो हुननि पंहिंजे तरफ़ां कुझु पंहिंजी मदद पाण त। अदा कुछ भी कोन्हे, रश वश कुछ कोन्हे। ॾियारी ख़रीदारी छुप कोन्हे, माण्हू वांदा वेठा आहिनि सभु, ऐं माण्हुनि वटि पैसो बि कोन्हे, न को कारोबार आहे। अॻे बोर्ड मुतासिर घणा आहिनि हिते शहर तालके खिपरे में। अदा महांगाई चोट चढ़ी वई आहे। हर कपिड़े खां वठी हर शइ जी महांगाई लॻी पई आहे। भाॼी ॾिसो, हर शइ ने पैसो मिले, अटो महांगो, फटाका पर साल मिलियो, गाॾो में टीह फटाको हींअर थी वियो 60 रुपए जो। जोगो त घटि आहे, बाक़ी सुभाणे खां इनशाला वधीक हलंदी। न मच्छी जा रेट आयो कोन, मच्छी जा पर साल खां उन खां अॻु साल खां हींअर बिल्कुलु घटि आहिनि। अॻु में रेट भला हुआ, सुठा हुआ, हींअर घटि रेट आहिनि। मुर्गी 400 ते आहे, टमाटो महांगो आहे, हर शइ महांगी आहे, मच्छी सस्ती आहे। ऐं हालांकि हिन मिलावट कोन्हे, मच्छी तमामु भली आहे। आम ॾींहंनि में हले थी, पर ॾियारी ते वधीक हले थी। ॾियारी में वधीक खाईंदा, उन्हनि जो जेको ॾींहुं आहे मुक़ररु थियल आहे, साल में हिकिड़ो दफ़ो मच्छी वधीक खाईंदा आहिनि, ख़ासि करे हिंदू माण्हू। माशाल्लाह, शुक्र है मालिक जी, ऐं सुठी क्वालिटी है। ऐं पंहिंजो हिंदू बिरादरी त जाम मिर्च मसाला हेॾां होॾां सुठी मॉल सही पियो हले। फटाका वटाका हर शइ VIP लॻी आहिनि। महंगाई तो सर आहे, हर शइ महंगाई थी वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।